अस्सलाम वालेकुम। साईं सुर कल्याण जो हिकु बैत खणी हाज़िर आहियां। लतीफ़ सरकार जो फरमाइनि था, सूफ़ी ला कूफ़ी कोन भाइन केर, मंझियाई मंझ विड़े पधर नायस पेर, जिनी साणस वेर थिए तिनी जो वाहरू। हाणे लाकूफ़ी माना बेतअसब, जंहिंजो कंहिंसां बि को दुश्मनी न हुजे, ऐं सूफ़ी माना पारसा इंसान। सॼो असां वटि सिंध में जुगनि खां वठी इंसान दोस्ती पंहिंजे हिकु जुदागाना रंग में मौजूदु रही आहे। इहा इंसान दोस्ती जंहिंमें इंसान खे बिना मतभेद जे हिक ॿिए सां प्यार जो सबक़ु छुटीअ में ई पढ़ायो वियो आहे, प्यारियो वियो आहे। हज़रत शाह अब्दुल भिटाई त सिंध जी असासी शाइरीअ जो पैगंबर आहे, महराज आहे। जॾहिं हू चवे थो त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे, यानी जे दुआ बि घुरे थो त सिंध ते ई सुकार जी न रुॻे सुकार जी न, पर उन सां गॾोगॾु सॼे आलम खे आबाद करण जी दुआ घुरे थो। ऐं ॼण त उनजे अॻियां उन महिल सॼी काइनात जा इंसान बीठल आहिनि। सो हिन बैत में बि साईं फरमाइनि था त सूफ़ी असल में इंसान दोस्त आहे, जेको इहो न सोचींदो त केरु हू केरु ही, हू वेरी आहे त सिर्फ़ु पंहिंजे नफ़्स जो। जीअं कबीर भगत बि चयो न त कबीरा खड़ा बाज़ार में सबकी मांगे ख़ैर, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर। पर साईं असांजो लतीफ़ उन खां ॿ टे क़दम अॻिते आहे, जो चवे थो त जंहिंजो साणस वेर थिए थो हू हुनखे वाहरू ई उन्हनि जो थो थिए। वेरीअ सां वहार करण जो सबक़ु असांजो लतीफ़ साईं ॾेई सघे थो न, ॿिए जे बस जी का ॻाल्हि आहे। इहो त रहमत जो अबर आहे, ककर आहे। बरसाति वसंदी त उन वटि इहो चङे मदे जो तसवुरु न आहे, बिल्कुलु ईअं जो हूअ सभिनी ते बराबरि थी वसे। बसि वसे तॾहिं वस मुंद मिड़ई, जे लतीफ़ जी ॿोली, जे सिंध सुहारी।